में मदीने वाले साईं जी मोहब्बत हुई समाज में एकड़ो असाबी साईं जन वट वेंदो हो त हीअं जो निहारी हो त अख न छिंभजे हाय हाय के जो अख न तो छिंभी जे तो वरी जिंदगी में एड़ो मौको मिले ने न मिले महबूब के ॾिसी वठा दिल भरजे सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाय के शे के ॾिसी माण्हू जी दिल भरजी वेंदी आहे असा भी चंदा साजी दिल न भर भी मुस्तफा दे दीदार में जी ॾिसंदासीं जी शौक इश्क इश्तियाक उन्य प्यास की वधंदी सुभान अल्लाह अज क्यों छॾियो छिभण मां यार जो दीदार क्या अज क्यों छॾियो छिभण यार जो सरदार जो दीदार क्या छॾियो पंजे यारो दीदार क्या छॾियो छिभण सुभान अल्लाह हिकिड़ी रिवायत में अचे थो त हिकिड़ो असाबी सबूर हुयो पंहिंजी खेती में कम पियो करे हारी हो पंहिंजी ॿनी में कम पियो करे हिकिड़ो माण्हू हुतो अचे लॻियो चई त ॿुधई अॼु मदीने वारो साईं दुनिया तां पर्दो करे हुज़ूर दुनिया तां पर्दो करे वियो हाँ मुंहिंजो महबूब वियो ईअं मथे करे चई मुंहिंजा मौला ही अखियूं हुयूं मुस्तफा खे ॾिसण जे लाइ जे महबूब के पान दे घुरायो थी तो मुझ अखियों केड़े कम जो मुझ अखियों में पान दे घुराए हाने हिनन अखियुन का पंजे यार का पोबे के ॾिसण वठी चाहे चई दुआ गुरी दंग कई बिनी अखियुन का माज़ूम अखियों हुए जेके यार के ॾिसण पर यार ना है तो को अखियुन जो फायदो केड़ो सुभान अल्लाह केडी मोहब्बत हुई उन माण्हू जी सीने में असा भी चवन हज़रत उबाद सामित रज़ी अल्लाह तआला नु चवे थो त हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन पंहिंजे हवेली मां बाहर निकता त असा भी रोड़दा आया साईं जन के ॾिसण जे लाइ ज़ियारत करण जे लाइ त हबीबन करीमन फरमा अताकुम शहरुन मुबारक ॿुधव साहबियो ॿुधव तव्हां ते बरकतुन वारो महीनो रमज़ान अची वियो सुभान अल्लाह तुझे लफ्ज़न का घोर वजर साहबन के बा खबर पिया कन रमजान जी फजीलतुन खां ॿुधव बरकतुन वारो महीनो रमजान अची वियो अथव यग़शाकुमुल्लाह इन में अल्लाह ताला जल शान जी रहमत तव्हां खे छांइजी वेंदी तव्हां जे मथां साईं फरमायो ते एड़ो महीनो आयो तव फयुनज़िलुर रहमत अल्लाह पंहिंजी रहमत तव्हां जे मथां नाज़िल कंदो वयहुतुल ख़ताया तव्हां जा ॾोह पिंगायूं तव्हां जा गुनाह रब मेटे छॾींदो सुभान अल्लाह ओ महीनो अची वियो सुभान अल्लाह वयस्तजीबु फीहि दुआ रमजान में तवाजी हर दुआ अल्लाह कबूल फरमाइंदो सुभान अल्लाह दुआउन जे कबूलियत वारो महीनो अची वियो तव सुभान अल्लाह रहमत वारो महीनो अची वियो तव अल्लाह जो हबीब पंहिंजे साहबन के पंहिंजी उम्मत के रमजान का आगाह ही अॼोकी गॾिजाणी बि इन जे लाइ थी आहे त तव्हांखे रमज़ान जे फज़ीलत जी आगाह सुभान अल्लाह ॿुधो त रमज़ान छा आहे रमज़ान जी फज़ीलत छा आहे ज़िंदगी ते भरवसो न आहे गुज़िरियल साल केतिरा असांजा दोस्त हुया असां सां गॾु रोज़ा रखिया हुया हींअर कोन असांजी जमायत जा असांजा फ़क़ीर असांजा बच्चा हुया पर हींअर मौजूदु न आहे ईंदड़ साल रमजान ईंदो थी सके तो तमाम मंझो को न हुजे थी सके तो मान अल्लाह असा मां केर हुजे केर न हुजे जिंदगी ते केड़ो भरोसो
मिठा त ही मौक़ो अल्लाह से मिलायो आहे ही जिंदगी जो सुनहरी मौक़ो अल्लाह ताला असां खे अता फरमायो आहे त हिन में पंहिंजे रब खे राज़ी करे ॾेखारियो इबादत सां बंदगी सां रब जी फर्मा बरदारी सां पंहिंजे मालिक करीम खे राज़ी करण जो हिकिड़ो मौक़ो रब करीम असां खे मिलायो ओ तू वञई थोड़े वेल मुसाफ़िर कर का कार कतण जी कर का कार कतण जी काने वेल वेहण जी वक्त वञई थोड़े वेल मुसाफ़िर कर का कार कतण जी मुझा दोस्तों जमीन सागी होंदी आसमान सागो होंदो सिज चंड सागो होंदो तू न होंदे मानो धरती सागी होंदी मानो ॿिया झूनी थी न ज़मीन पोड़ो थियो न सिज जमीन सागी हिकड़ा हारी आया आबादियूं करे विया वरी ॿियनि जो वारो आयो उहे विया वरी अॼु असां आहियूं सुभाणे वरी असांजो पुठियों को ॿियो न सुञाईंदो मुंहिंजा दोस्तो अॼु असांखे जेको रब मौक़ो मिलायो आहे न कुझु करे वठूं पंहिंजे रब खे राज़ी करे वठूं पंहिंजे मालिक जी फर्मा बरदारी कयूं अल्लाह जी बंदगी कयूं नमाज़ पढ़ूं रोज़ा रखूं तहज्जुद पढ़ूं ज़िक्र कयूं दुआ कयूं मुनाजात कयूं पंहिंजे लाइ आख़िरत जो कुझु सबर गॾु कयूं हाय साईं फरमाइनि था त हिन महीने में जेको इबादत थो करे जेको बंदगी थो करे अल्लाह पंहिंजे मलाइकनि खे ॾेखारे ख़ुशीअ जो इज़हार कंदो आहे मलाइकनि खे रब गॾु करे फरमाईंदा ॾिसो कीअं मस्जिद मदीना मुनव्वरा में मुंहिंजा बानड़ा गॾु मेहर जी सरज़मीन ते कीअं मुंहिंजा बानड़ा गॾु थिया आहिनि कीअं पट ते वेही कुरान था ॿुधनि नमाज़ था पढ़नि युबाही बिकुमुल मलाइका मलाइकनि खे ॾेखारे रब ख़ुशि थींदो आहे फ़ख़्रु कंदो आहे त ॾिसो मुंहिंजा बानड़ा जंहिं ॻाल्हि ते रब ख़ुशि थिए उहो कमु कजे या न कजे ओ चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अलैका या नफ्सानियत में गुनाहन में बुरायन में बेफरमानन में उम्र गुजरी वई वार अछड़ा थी विया जिंदगी विहामी वई गिफलतुन दे अंदर पर यार हिन रमजान में गिफलत न कजाए जागी पंजे रब खेरी जाए सुभान अल्लाह जेका जिंदगी गुजरी वई आहे उन्हें जेला पेशेमान थी जाए उन्हें जेला माफी वठ जाए तौबा ताइब थी जाए मुंहिंजा मौला बेखबरी में या जानी वाणी जेब मुखां ॾोह थिया डिगायूं थिया मूंखे बख्श कर जेका दुआ घुरंदे बख्शिश घुरंदे मुंहिंजो रब तोखे खाली न मोटाई ख़ासि करे रमज़ान जे
रोज़े खोलण जे वक्त में जेका दुआ घुरबी आ न ये दुआ रद न थी सुभान अल्लाह हाणे टाइम अचे रोज़े खोलण जो वेझो आहे अफ्तारी वारी दुआ जेमल बानड़े जा चप खुश्क थी था वजन उन्हीं भूख जे करे चेहरो मुरझाए जी तो वने मुझा दोस्तों हाल हीणो पड़जी वने तो इन वक्त में अल्लाह जी रहमत इन रोज़ेदार बाने दे मुतवज्जे हुंदी आ जेमल भूख खणी दुआ जा हथ खणी अर्ज कंदो आ रब फरमाइंदो मुखे हया पाने जा हथ खाली मोटाया इन्नल्लाह यस्तही मिनल अब्दे अन यरफअ यदैहिमा फयुरद्दुहुमा सिफ्रा रब फरमाए तो मुखे हया तो अचे कीअं पंहिंजे पाने जे हथन खे खाली मोटाया बेशक ये वक्त थव दुआ जे कबूलियत जो ये वक्त थव रब के राज़ी करण जो चो मुंडी चंदरी हुयम
साईं दे लड़न लगम तम भुलती रहिम ओ गंढ खुलती गई अमल किरदे गंढ खुलती गई अमल किरदे रहिम पल खाली थिया किस्मत निंदरों खड़ा नफ्स शैतान फट के चा जेड़िया ले क्या अमल डाकू लुट जो गया ओ जरा कुछ न बचा अगू थी सिम क्या कुछ न बचा अंगूठी से क्या डाकू लुट दे गए मैं अलान सगम सुती किस्मत निंदरों जगान सगम सोना मदनी माही मैं मनान सगम दोस्तों अरमान कयूं पंजी गुजरल जिंदगी जे मथा कुछ न करे सगियासी जिंदगी खुदा जाने बाकी छा बची वजे ओ मिठा अजब वक्त थई अजब टाइम थई एड़ो कीमती वक्त रमजान करीम जो जे रब के परचाणो थई जे रब दे हबीब के राजी करणो थई अज वक्त बोला जे अमल न चाहन त पंजी गुजरल जिंदगी ते अरमान कर अफसोस कर रोई घोड़ा गाड़े रब का माफी वट अताइब मिन ज़ंब कमला दंबला साईं फरमाइंदा गुनाह का तौबा करण वारो इए जण उन्हें गुनाह कयो ही न हुजे मुझा दोस्तों रब जे दर ते नियाज़मंदी निवड़त आजिज़ी साईं दे रब तुझी सारी जिंदगी जा गुनाह बख्शे छॾींदो ओम सल्लल्लाहु अलैहि वसीलो वठी हुजूर जो नंग वठी दुआ घुरंदो रब कॾहिं बि तव्हांखे खाली ओ नंगड़ा निमाणी दा जीवे तीवे पालना नंगड़ा निमाणी दा जीवे तीवे पालना जीवे तीवे पालना रमजान जी खास इबादत इस्तगफार पढ़ण बख्शिश घुरण दुआ घुरण अल्लाह जे दर ते पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी तलब थियण मुंहिंजा दोस्तों ख़ुसूसन रोज़े खोलण जे वक़्त में जेका दुआ घुरी वेंदी आहे मदीने वारे साईं फरमायो त इहा दुआ यकीनन क़बूल हूंदी आहे हींअर उहो वक़्तु अची वियो आहे अचो त सभई गॾिजी
अल्लाह जे दर ते दुआ घुरो रब करीम दिल शान शाल असां के रमज़ान जे क़दर सुञाण जी तौफ़ीक़ ॾे रमज़ान